टाउन म्यूनिसिपल कारपोरेशन गडाब जे चेयरमैन तारिक अज़ीज़ बलोच पहिरीं मई आलमी यौम मज़दूर जे मौक़े ते पंहिंजे पैगाम में चयो त यौम मज़दूर महिनतकश तबिके जी अज़ीम जिदोजहद क़ुर्बानियुनि ऐं हक़नि जी यादि ॾियारण जो ॾींहुं आहे, जेको सॼी दुनिया वांगुरु पाकिस्तान में बि वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वञे थो। हुन चयो त हीउ ॾींहुं शिकागो जे मज़दूर तहरीक जे शहीदनि सां यकजहती जी अलामत आहे, जिन पंहिंजे हक़नि जी हासिलात लाइ लाज़वाल क़ुर्बानियूं ॾिनियूं। हुन वधीक चयो त ज़ुल्फ़कार अली भुट्टो 1970 वारे ॾहाके में पाकिस्तान में मज़दूरनि जे हक़नि जे तहफ़ुज़ लाइ इनक़िलाबी क़दम खयां। संदन क़यादत हेठि पहिरियों भेरो लेबर पॉलिसी मुतारिफ़ कराई वई। सनती मुलाज़िमनि खे यूनियन ठाहिण जो हक़ मिलियो ऐं सोशल सिक्योरिटी जे निज़ाम खे मज़बूत बणाए वियो। हुन चयो त पाकिस्तान पीपुल्स पार्टी जी हुकूमत में मज़दूर तबिके खे न रुगो आवाज़ मिलियो, पर उन्हनि जी समाजी मुआशी हालतुनि में बहितरी पिण आई। उन जे बावजूद अॼु बि महिनतकश तबिको केतिरनि ई चैलेंजिस खे मुंहुं ॾेई रहियो आहे ऐं असांखे उन्हनि जे हक़नि जे तहफ़ुज़ लाइ वधीक संजीदा क़दम खणणा पवंदा। आख़िर में हिन अज़्म जो आदो कयो त मज़दूर जे वक़ार खे हर हाल में बरक़रार रखियो वेंदो। यौम मज़दूर जे मौक़े ते 80 महिनतकशनि सां गॾोगॾु ज़ुल्फ़कार अली भुट्टो खे बि संदन ख़िदमतुनि ते भरपूर ख़िराज तहसीन पेश करियूं था, जिन मज़दूरनि खे बाख़्तियार बणाइण में तारीख़ी किरदार अदा कयो।